नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा आहियूं। पीर जो ॻोठ में सिंध हुकूमत पारां लॻायल 14 ॾींहं वारे लॉकडाउन सबबि सब्ज़ी ऐं फ्रूट जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। ग़रीब आवाम महांगाई जी चकी में पिसजण लॻी। वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे पीर जो ॻोठ मां नौमान अली। जी नौमान अली, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। ये त पीर जे ॻोठ में करोना वायरस सबबि शहर में सब्जियुनि जा रेट आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। सब्जी मंडी जे दलालनि ऐं सब्जी मार्केट जे उहिदेदारनि जी मिली भगत सां मार्केट कमेटी चेयरमैन जी सरपरस्ती में 30 रुपयनि वारो टमाटो 100 रुपया, 20 रुपयनि वारा आलू 50 रुपया, बसर 40 खां 80 ताईं ऐं उन खां अलावा ॿियूं बि जेके भाॼियूं आहिनि उहे महांगियूं थी वियूं आहिनि। DC ऐं जेके उहिदेदार आहिनि हितां जा उहे अगूर निंड में सुतल आहिनि। उन्हनि खे फौरी तौरु नोटिस वठणु खपे त जीअं ग़रीब जेको आवाम आहे उहो सब्जी वठी सघे। ऐं हितां जे माण्हुनि ॿुधायो त असां असिस्टेंट कमिश्नर मुख़्तार कार ॾे केतिरियूं ई दरख़्वास्तूं लिखियूं आहिनि त इन्हनि ते एक्शन कयो वञे, पर को बि एक्शन नथो थिए। ऐं हुननि DC खैरपुर खां अपील कई आहे त इन्हनि ते जेके मुनाफ़िआखोर आहिनि उन्हनि ते कार्रवाई करे असांखे रिलीफ ॾियारायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।